हू जेको भुट्टे जो हक़ीक़ी वारिस आ, लाड़काणे जो वो सादो छोकरो सियासत के पुरखतर रस्ते ते हाण अॻिते वधी रहियो आहे। हू जंहिं वटि न हथ आहे न वॾाई, हू आम माण्हुनि सां आम थी वेंदो आहे, पर सिंधियुनि जी दिलनि में घणो ख़ासि। हाणे हू नई पार्टी ठाहिणु चाहे थो, पर संदसि उन नई पार्टी खे छा सिंध जा माण्हू क़बूल कंदा ऐं उन पार्टी में सरकारी पीपुल्स पार्टी जा कहिड़ा माण्हू अचणु चाहिनि था। कुझु ॾींहं अॻु कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिक सहाफ़ी जे सवाल जे जवाब में ज़ुल्फ़िकार जूनियर जो चवणु हो त पीपुल्स पार्टी जा कुझु माण्हू खेसि ज्वाइन करणु चाहिनि था, पर हू संदन नाला न ॿुधाईंदो, छाकाणि त जेकॾहिं हुन नाला ॿुधाया त खेनि शोकाज़ नोटिस जारी कया वेंदा। आख़िर छा सबबु आहे जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर पंहिंजी पार्टी हूंदे, पूरी पार्टी जो स्ट्रक्चर मेंबरशिप हूंदे नई पार्टी ठाहिण जो ऐलान करे छॾियो आहे? हमारी इंटेंशन है, हमारी नीयत है कि हम नई पार्टी बनाएंगे। इन सवाल जो जवाब ॾींदे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर जो चवणु हो त पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो में माण्हू अचण लाइ तयारु न आहिनि, जंहिंजे करे हू नई पार्टी ठाहे रहियो आहे। हू कंहिंजी कापी करण बदिरां पंहिंजी तक़रीर दौरान कॾहिं पंहिंजे ॾाॾे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी झलक पेश कंदो आहे त कॾहिं वरी पंहिंजे शहीद वालिद मुर्सा भुट्टो जी यादि ताज़ी कंदो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर लाइ हिकिड़ो तासुर आहे त खेसि इस्टेब्लिशमेंट लॉन्च करे रही आहे। पाकिस्तान जे सियासी हलकनि में इहो तासुर ज़ोर पकड़े रहियो आहे त इस्टेब्लिशमेंट सिंध अंदरि पीपुल्स पार्टी जो मुतबादिल आणण लाइ ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर खे चूंडियो आहे। पर छा ज़ुल्फ़िकार जूनियर सिंध अंदरि पीपुल्स पार्टी जो मुतबादिल थी सघंदो? इहा त हक़ीक़त आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर सिंध जे माण्हुनि जी दिलनि में जॻहि ठाहिण में कामयाब थी वियो आहे। ताज़ो ई केनाल्स ख़िलाफ़ तहरीक में ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर तरफ़ां जेके रैलियूं कढियूं वयूं, जलसा कया विया, उन्हनि में माण्हुनि जी तमामु घणी शिरकत इहो वाज़ह इशारो ॾिए थी त ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर जो सिंध अंदरि सियासी मुस्तक़बिल रोशन आहे। पर जूनियर खे पंहिंजी सियासी मंज़िल ताईं पहुचण लाइ केतिरा ई कशाला कटणा आहिनि। जूनियर लाइ सभ खां वॾो मसइलो संदसि सिक्योरिटी आहे। उन ई जेतिरो वॾो मसइलो माली वसीला आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त ज़ुल्फ़िकार अली जूनियर वटि जेके वसीला आहिनि, माली वसीला आहिनि, उहे तमामु महदूद आहिनि ऐं पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो खे केरु फंडिंग करण लाइ तयारु न आहे। संदसि मुक़ाबले में पीपुल्स पार्टी जहिड़ी तमामु घणी सघारी माली वसीला रखंदड़, सरकारी वसीला रखंदड़ पार्टी आहे ऐं उन जो मुक़ाबिलो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर खे करणो आहे। त छा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर हिन चैलेंज खे पूरो करण में कामयाब थी वेंदो? इहा हक़ीक़त आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर जी ताज़ी सरगर्मियुनि ऐं खेसि सिंध अंदरि मिलंदड़ अवामी मक़बूलियत सबबि पीपुल्स पार्टी न रगो परेशान आहे पर छिरकियल आहे। इहा हक़ीक़त आहे त पीपुल्स पार्टी जी क़यादत ईंदड़ ॾींहनि में ज़ुल्फ़िकार जूनियर खे पाण लाइ सभ खां वॾो ख़तरो सम्झे थी, छाकाणि त हू भुट्टो बि आहे, भुट्टो जो हक़ीक़ी वारिस बि आहे, नौजवान बि आहे, जज़्बाती बि आहे ऐं माण्हुनि खे पाण ॾांहुं छिकण जी सलाहियत पिणु रखे थो। ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर जूं सरगर्मियूं ऐं संदसि बयान पीपुल्स पार्टी लाइ वाकई वॾी अहमियत रखनि था। जेकॾहिं ईअं न हुजे हा त पीपुल्स पार्टी तरफ़ां सरकारी तौरु इन्हनि बयाननि जे रद्द अमल में बयान जारी न कया वञनि हा। जीअं ताज़ो सिंध सरकार जे तर्जुमान नबील गबोल ज़ुल्फ़िकार जूनियर जे हिकु बयान ते जवाबु ॾिनो त लियारी मां त संदसि वालिद बि खटे न सघियो हो। बहरहाल कुझु बि हुजे, पीपुल्स पार्टी परेशान ज़रूरु आहे। पीपुल्स पार्टी जा जेके अहम अॻवान आहिनि उहे सम्झनि था त ज़ुल्फ़िकार जूनियर जेकॾहिं पंहिंजूं सरगर्मियूं जारी रखियूं ऐं हू ईअं ई अॻिते वधंदो रहियो त पीपुल्स पार्टी लाइ सिंध अंदरि हिकिड़ो वॾो ख़तरो बणिजी सघे थो। पर वरी बि ज़ुल्फ़िकार जूनियर लाइ तमामु घणियूं रुकावटूं आहिनि। हिकु सिक्योरिटी इशू, ॿिया माली वसीला। यादि रखो त इहे वॾा जलसा मुनक़िद कराइण लाइ वॾी फंडिंग जी ज़रूरत पए थी ऐं ज़ुल्फ़िकार जूनियर वटि जेका संदसि विरासती ख़ानदानी ज़मीन आहे, उन खां सवाइ शायदि एतिरा के माली वसीला न आहिनि। त पोइ इहे माली वसीला ईंदा किथां? इहे सरगर्मियूं अॻिते वधंदियूं कीअं? तोड़े जो मुर्तज़ा जतोई बि ताज़ो ई ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर जे हक़ में बयानु ॾिनो ऐं संदसि चवणु हो त हू जेकॾहिं नई पार्टी ठाहे थो त हू खेसि भलीकार कंदा। सियासत में हिसो थो वठे त ख़ुशि आहिनि ॻाल्हि। उन खां अॻु सैद ज़ैन शाह पिणु ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर सां गॾिजी सिंध अंदरि सिंध जे मसइलनि जे हल लाइ ख़ासि तौरु जेको केनाल्स वारो इशू आहे
इन्हनि मसइलनि ते गॾिजी तहरीक हलाइण जो बि ऐलान कयो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर इहो पिणु ऐलान कयो आहे त जल्द संदसि भेण फातिमा भुट्टो पाकिस्तान पहुची सिंध अंदरि सियासी सरगर्मियूं गॾिजी हू ॿई ॼणा शुरू कंदा। इहो चिटो इम्कान मौजूदु आहे त ॿई भाउ भेण जेके भुट्टो जा हक़ीक़ी वारिस आहिनि सिंध जे सियासी मैदान में लहनि था त पोइ सिंध जे माण्हुनि तरफ़ां खेनि भरपूर मोट मिलंदी। पर ज़ुल्फ़िकार भुट्टो संदसि भेण उन खां पोइ छा? उन खां पोइ उहे कहिड़ा अॻुवान हूंदा जेके पीपल्स पार्टी जहिड़ी वॾी पार्टी जो मुक़ाबिलो कंदा? ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर चवे थो त हू नौजवाननि जी मदद सां पंहिंजी नई पार्टी खे मक़बूल कंदो, अवामी पज़ीराई हासिल कंदो। ये जो नौजवान है जो कि जिनका इंटरेस्ट है कोई नया तंजीम में आने का, पर सवाल इहो आहे त छा सियासी तजुर्बो न रखंदड़ इहे नौजवान सिंध में एतिरी मक़बूलियत माणे वठंदा जो नई पार्टी खे हिकदमि कामयाबु करे वठनि ऐं पीपल्स पार्टी लाइ हिकु वॾो चैलेंज ऐं वॾो ख़तरो बणिजी वञनि? बहरहाल ईंदड़ ॾींहनि में इन्हनि सवालनि जा जवाब मिलणा आहिनि। ईंदड़ ॾींहनि में ई ख़बर पइजी सघंदी त ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर कहिड़ी पार्टी ठाहे थो ऐं उनखे केतिरी सघ मिले थी, अवाम तरफ़ां केतिरी मोट मिले थी। पंहिंजो ऐं पंहिंजे हिन चैनल जो तमामु घणो ख़्यालु रखंदा।